बिशा हेस्को एक्सीएन मटियारी पारां बिजली चोरी कंदड़ खिलाफ ज़िले जे टिन्ही तालकनि में कार्रवाई जारी। एक्सीएन हेस्को मटियारी असद पीरज़ादो एसडीओ हेस्को हाला बिछा ऐं सैदाबाद शाहज़ेब मेमण जिट पुलिस एहलकारनि सां गॾु मुख़्तलिफ़ शहरनि में कार्रवाई कंदे कारखाननि, दुकाननि, घरनि, होटलुनि ते बिजली जो लॻल डायरेक्टर कनेक्शन काटे छॾिया। हेस्को इंतिज़ामिया कार्रवाई दौरान मुख़्तलिफ़ शहरनि में 5 बिजली चोरी इस्तेमाल कंदड़ दुकानदारनि खे पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। बिजली चोरी ॿारींदड़ पकड़ियल सार्फिन हर हिकु मोहम्मद यूसुफ, पक्को बागड़ी, अरशद अली, नूरुद्दीन ऐं मुकेश जुमार भील ते बिजली चोरी एक्ट तहत मथनि अलॻि अलॻि केस दाख़िल कराए छॾिया आहिनि। ॿिए तरफ़ कार्रवाईअ दौरान हेस्को अमलदार केतिरी तारूं ऐं कूड़ा मीटर लाहे ज़ब्त कंदे सार्फिन जा कनेक्शन काटे छॾिया। तारूं ऐं मीटर खणण ते काफ़ी हंधनि ते बिजली सार्फिन ऐं अमलदारनि में गार गंद ऐं झड़पूं पिणु थींदियूं रहियूं। इन कार्रवाई दौरान एक्सीएन हेस्को मटियारी असद आमिर पीरज़ादो चयो त ज़िले मटियारी खे बिजली चोरनि खां साफ़ कयो वेंदो। बिजली चोरी में मुलविस कंहिं बि सारिफ़ खे न बख़्श कयो वेंदो। हाल समेत ज़िले भर जे इलाइक़े में बिजली चोरी ऐं बक़ायूं वसूलीअ में काफ़ी बहितरी कई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।